बिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त टूल प्लाज़ा न्यू सईदाबाद ते शहरनि जो टूल टैक्स उॻाइण ख़िलाफ़ एहतजाज नारेबाज़ी क़ौमी शाहराह बंदि करे छॾियो। सवे शहरनि परवेश शाह, जावेद मल्ला, वकार सोलंकी पहलवान जी अॻुवाणी में गाॾियूं काहे टूल प्लाज़ा पहुता। क़ौमी शाहराह बंदि थियण करे सवे माल बरदार ऐं मुसाफ़िर गाॾियूं बीहजी वयूं आहिनि, जंहिं करे मुसाफ़िर सख़्तु परेशान थी विया आहिनि। हिननि जो चवणु हो त असां न्यू सईदाबाद जा शहरी आहियूं, जंहिं करे असां खां टूल टैक्स न वरितो वेंदो, पर ओचितो ई ज़ोरी टूल टैक्स वसूल करे रहिया आहिनि। टूल इंतज़ामिया एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे टैक्स न वठण जी यकीन दहानी कराए एहतजाज ख़त्म करायो ऐं ट्रैफिक बहाल कराई वई आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।